अंतर मंतर जादू जंतर लूसण गाव फ़कीर जी दुआ सां। फ़कीर साईं दुआ खपे। घणे जी दुआ खपे? हिते हर दुआ जी अलग अलग क़ीमत आहे। फ़कीर साईं सोढीअ खे इश्क थी वियो आहे, मूंखे न सोढीअ लाइ खपे। कंहिंसां कादन सां न टोनीअ सां। इश्क अजाए जे करे उन जा ऐं टोनी जा सितारा हिक ॿिए जा दुश्मन आहिनि। ये पाण में कॾहिं कोन मिलंदा। ये हिक ॿिए सां नफ़रत था कनि फ़कीर जी दुआ सां। सितारा वञी धूड़ पाइनि, मूंखे अहिड़ो तावीज़ लिखी ॾे जो इहो टोनी पोयां पोयां ईअं हले जीअं जाबलू ॿकर मालिक जे पुठियां हलंदो आहे। इहो नथो थी सघे, इहो नामुमकिन आहे। वञी चवीसि त कादू सां कुल्हे में मिलाए हले। चवे थी कातनो ऐं ॾितल इहे ॿई भाइर मूंखे असुल ई नथा वणनि। जे ॾितल खे थी ॾिसां त अखियूं धोई छॾींदी आहियां। दिलि चवंदी आहे कुते खे ॾिसां पर हिन ॾितल खे न ॾिसां। हू असांजी बेइज़ती करे रहियो आहीं, तोखे शर्म नथो थिए? अरे हू असांजी बेइज़ती थी करे, हुनखे शर्म नथो थिए? खाए पीए बि असांजो ऐं बेइज़ती बि असांजी करे। फ़कीर साईं सोढी अव्हां जी न पर ॾितल जी थी ॻाल्हि करे। अव्हां त बाबा पोतल फ़कीर आहियो। हा मुंहिंजो मतिलबु इहो आहे, ॾितल जी गिला न करे। अव्हां खे ख़बर न आहे ॾितल आहे त मोचड़नि जे लाइक़ु, पर हूअ रुगो गिला थी करेसि। हुनखे अची महीनो थी वियो आहे पर हिकु वेलो बि मानी ढो करे कोन खाधी अथई। पहलवान नारो खाधो हुनखे असुल मिलियो ई कोन्हे। मूंखे सभु ख़बर आहे। हाणे तूं वञ, फ़कीर जे आराम जो वक़्तु थी वियो आहे। अंतर मंतर जादू जंतर शू शू धू। साहब ओ साहब ॿाहिरि खिलाई मखलूक आई आहे। मुंहिंजो मतिलबु आहे त माण्हूअ जहिड़ो ज़रूरु आहे पर ज़रूरी न आहे त उहो माण्हू हुजे। छा मतिलबु आहे तुंहिंजो? मूंखे टे ॼाणी थो जवा की खिलाई मखलूक आई आहे। अलाए सेठ साहब मूंखे कहिड़ी ख़बर, चवे थो त मां सेठ साहब जो पठू आहियां। हल हाणे हल वञी चवेसि त साहब कोन थो अची सघे। छो साहब तव्हां छो नथा अची सघो? चवेसि त कल्ह बनीअ ते सेठ साहब कुतो खाई वियो। साहब काल्ह तव्हां बनीअ ते कुतो खाई विया हुयो, पोइ छा थियो? कुतो मरी वियो, ॿियो वरी छा थियो? मुंहिंजो मतिलबु आहे तूं हुनखे ओताक में तरसाए चएसि साहब अचे थो। काचे ओताक में विया? हा ओताक में। ठीकु आहे मां हलां थो। कुतो खाई वियो, कुतो मरी वियो। अरे हाणे हल तकिड़ो वञ। सोप सीरियल मश्करनि जो ॻोठ सीज़न 2 जा तमामु एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।